असांजे पाक कलाम जेको असांजे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, उन्हनि जी जेकी ईद जे ॾियारे बेहुरमती कई वई, इहा बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। छो असां मोमिननि, असां मुसलमाननि खे घुरिजे त असां त हुकुमराननि जे ऑफिसनि जा दरवाज़ा खटकायूं, पर असांजी इहा थोरो सब्र आहे जेको असांखे क़ुरान सबक़ु ॾिनो आहे। सब्र करे असां सब्र जो दामन पकड़े करे असां पुर अमन एहतजाज रैली कढी रहिया आहियूं ऐं उन्हनि खे इहो ॿुधाए रहिया आहियूं त अॼु त हीअ पुरअमन एहतजाज रैली आहे। जेकॾहिं सुभाणे इन जे ख़िलाफ़ु को बि क़दम न खयो वियो त असां अॻिते बि क़दम खणी सघूं था ऐं इन स्वीडन हुकूमत जो बिल्कुलु बाइकाट कयो वञे ऐं उन्हनि जा जेके बि हिते सिफ़ारतकार आहिनि उन्हनि खे हितां दफ़ा कयो वञे, ॿाहिरि कढियो वञे ऐं पंहिंजनि सिफ़ारतकारनि खे वापसि घुरायो वञे ऐं उन्हनि जे हर शइ जो बाइकाट कयो वञे। असां पूरे तरीक़े इन ॻाल्हि जी मज़म्मत करियूं था। महिरबानी।